केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक 21 हिसो टियों मश्क एक्सरसाइज़। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे मश्क हिसो टियों एक्सरसाइज़ पार्ट 3। असांजे अॼोकी एक्सरसाइज़ हिसे 3 में असां सेक्शन डी न्यूमरिकल्स हल कंदासीं। असां वटि अंगी हिसाब आहिनि, ही केमिकल इक्वेशन्स ॾिनल आहिनि 5। उन्हनि खे असां बैलेंस कंदासीं। बैलेंस द फॉलोइंग इक्वेशन बाय इंस्पेक्शन मेथड। इंस्पेक्शन मेथड खे इस्तेमालु कंदे जेके असां स्टेप्स पढ़ी आया आहियूं उन्हनि खे ज़हन में रखंदे असां हिननि इक्वेशन्स खे हल कंदासीं। असां वटि पहिरीं जेका इक्वेशन आहे उहा आहे ए 1 mole of ammonia react with 1 mole of molecular oxygen and produces 1 mole of nitrogen oxygen and 1 mole of water। हाणे केमिकल इक्वेशन खे ॾिसूं त अमोनिया जो फार्मूलो बि सही आहे, ऑक्सीजन बि मॉलिक्यूलर फॉर्म में लिखियल आहे, नाइट्रोजन ऑक्साइड जो फार्मूलो बि सही आहे, पाणी जो फार्मूलो बि सही आहे। यानी फार्मूलनि ऐं निशाननि में सिंबल्स में इक्वेशन ओके आहे। ॿियो असां हीउ ॾिसंदासीं त रिएक्टेंट साइड ॾांहुं जेके आंसर आहिनि, छा प्रोडक्ट साइड ॾांहुं उहे आंसर साॻा ई आहिनि। को बि आंसर अहिड़ो कोन्हे को जेको हिकिड़े पासे हुजे ऐं ॿिए पासे न हुजे। इहो चेक कंदासीं। हेॾो आंसर आहिनि नाइट्रोजन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन, ऐं हेॾो आंसर बि आहिनि नाइट्रोजन, ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन। हीउ बि ऑक्सीजन आहे, सो ऑक्सीजन हिकिड़ो आंसर थी वियो। तंहिंजे करे ॿिन्ही पासनि आंसर साॻिया आहिनि, त यानी हिननि ॿिन्ही स्टेप्स में केमिकल इक्वेशन जेका आहे उहा सही आहे। हाणे असां छा कंदासीं त रिएक्टेंट साइड ॾांहुं हिननि आंसरनि जा एटम ऐं प्रोडक्ट साइड ॾांहुं हिननि आंसरनि जा एटम भेटाईंदासीं। उहे घटि वधि हूंदा त उन्हनि खे बैलेंस कबो। उन में तव्हांखे हीअ ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त जेकी एटम खुटनि था, मिसाल जे तौर ते हेॾो हाइड्रोजन जा 3 एटम आहिनि, हेॾो हाइड्रोजन जा 2 एटम आहिनि, त हाणे तव्हां हेॾो 3 आहिनि त हेॾो हाइड्रोजन 3 करण लाइ ईअं न कंदव त हिन ॿिनि खे तव्हां 3 करे छॾियो। छो त ईअं करण सां छा थींदो, फार्मूलो मटिजी वेंदो, ग़लति थी वेंदो, त कीमियाई इक्वेशन तव्हांजी ग़लति थी वेंदी। असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु छा करिणो आहे, कोएफिशिएंट हिते मुंडो जेको अददी मुंडो आहे उहो चेंज कंदासीं। हेॾो खुटल आहे त हेॾो वधाईंदासीं, त जीअं हिन हाइड्रोजन खे जेका खुटल आहे उनखे बैलेंस करे सघूं। हाणे असां छा कंदासीं, पहिरियों कमु असां इहो था कयूं, हेॾो हाइड्रोजन 2 हेॾो 3 आहे, त हिन हाइड्रोजन खे असां वधायूं था। हिते ॿ ॾींदासीं त हाइड्रोजन थी वेंदी 4, हेॾो असां हाइड्रोजन वरी थी वेंदी 3। सो असांखे अहिड़ो अंगु ॾियणो पवंदो जेको ॿिन्ही खे बैलेंस करे सघे। हाणे हिते जेकॾहिं असां ॾियूं था पंहिंजो 4, त हीअ थी वेंदो 12। हिते ॾींदासीं असां 6, हेॾो तव्हां अमोनिया जे अॻियां लिखो 4। त हाणे हिन चइनि खे 3 सबस्क्रिप्ट सां ज़रब कंदासीं त 3 चौक 12 थी वेंदो। हिन पाणीअ जे अॻियां बि असां अहिड़ो ई कोएफिशिएंट ॾींदासीं जेको हिन हाइड्रोजन जे 2 सां ज़रब थिए त जवाबु साॻियो अचे। हाणे हे थी वियो 2 छका 12, हेॾो थी वियो 3 चौक 12। हाणे इहो बैलेंस त थी वियो, हाइड्रोजन बैलेंस थी वई, पर नाइट्रोजन हेॾे हे जेको 4 आहे कोएफिशिएंट हिन नाइट्रोजन सां जॾहिं गॾिजंदो त इहो थी वेंदो 4। पर प्रोडक्ट साइड आहे नाइट्रोजन जेका आहे उहा हिकिड़ी आहे, तंहिंजे करे प्रोडक्ट साइड आहे असां 4 ॾियूं था। हाणे नाइट्रोजन बि 4 थी वई। हाणे ॾिसो त हेॾो नाइट्रोजन प्रोडक्ट साइड आहे बि 4 थी वई, हेॾो रिएक्टेंट साइड आहे बि 4 थी वई। हाइड्रोजन हेॾो 3 चौक 12, हिन सबस्क्रिप्ट खे हिन सां ज़रब कयोसीं 3 चौक 12, हेॾे हिन सबस्क्रिप्ट खे 2 खे 6 सां ज़रब कयोसीं 2 छका 12, हाइड्रोजन बि बराबरि थी वई। पर हाणे ऑक्सीजन जेका आहे उहा असां वटि जेका आहे सो उहा खुटे थी। हेॾो ऑक्सीजन कुल 2, हेॾो ऑक्सीजन ॾिसो हिते आहे 4 ऑक्सीजन हीअ आहे ऐं 6 ही ऑक्सीजन आहे, 6 ऐं 4 हेॾो थी वई 10 ऑक्सीजन, त हेॾो असां वटि ऑक्सीजन कुल अञा 2। सो असां उन्हनि खे वरी सही तरीक़े सां वरी बैलेंस कयूं। असां ही अमोनिया वारा 4 उहे साॻियो ई तव्हां हिते 4 ॾियो, ऐं हेॾो बि इहे 4 प्रोडक्ट साइड ॾांहुं साॻा ई ॾियूं था। हेॾो पाणीअ जा मालिक्यूल जेके आहिनि उहे असां 6 था कयूं, बाक़ी ऑक्सीजन थी बचे, तंहिंजे करे ऑक्सीजन खे असां हिते ॾियूं था कोएफिशिएंट 5। हाणे ऑक्सीजन थी वई 10, तंहिंजे करे असांजी जेका बैलेंस्ड इक्वेशन आहे उहा बैलेंस्ड इक्वेशन जेका थी वेंदी असांजी उहा हीअ बैलेंस्ड इक्वेशन आहे। हाणे तव्हां हेॾा अंग ॻणे ॾिसो त नाइट्रोजन जा अंग जेके आहिनि एटम जेके आहिनि हेॾो 4 थी विया, हाइड्रोजन जा हेॾा थी विया 3 चौक 12, ऑक्सीजन थी वई 5 × 10।
हिते नाइट्रोजन थी वई 4, हेॾां बि नाइट्रोजन 4, ऑक्सीजन हिते 4 ऐं 6 ऑक्सीजन हे 10 थिया, हे 5 × 10 ऑक्सीजन जे बराबरि। हिते H2O 6H2O ही जेको H2 आहे ॿिछ खां 12 थी वियो, हेॾां हेठि 4 खां 12 थी वियो। हीअ असांजी बैलेंस्ड इक्वेशन आहे। ईअं असां केमिकल इक्वेशन्स खे बैलेंस कंदासीं। ॿी जेका असां वटि केमिकल इक्वेशन आहे उन में मुरकब आहे असां वटि पोटेशियम नाइट्रेट। पोटेशियम नाइट्रेट खे असां डिकम्पोज़ था कयूं, टोड़ियूं था त असांखे मिले थो 1 मोल पोटेशियम नाइट्राइट जो ऐं 1 मोल मालिक्यूलर ऑक्सीजन जो। हाणे पहिरियों क़दम इहो आहे त तव्हां ॾिसो त फार्मूला ऐं सिंबल्स सही लिखियल आहिनि। पोटेशियम नाइट्रेट जो फार्मूलो सही आहे, पोटेशियम नाइट्राइट जो बि सही आहे ऐं ऑक्सीजन जी सिंबल बि सही लिखियल आहे। ॿियो असां वटि इहो क़दम आहे त ॾिसो त आंसर ॿिन्ही पासनि ॾे साॻा आहिनि। हेॾां 3 आंसर आहिनि पोटेशियम नाइट्रोजन ऐं ऑक्सीजन, हेॾां बि 3 आंसर आहिनि ऑक्सीजन नाइट्रोजन ऐं पोटेशियम, यानी इन लिहाज़ खां केमिकल इक्वेशन सही आहे। हाणे असां उन्हनि जा ॾिसंदासीं एटम। हेॾां पोटेशियम जो हिकु एटम आहे, हेॾां बि हिकु आहे, हेॾां नाइट्रोजन जो हिकु एटम आहे त हेॾां बि नाइट्रोजन प्रोडक्ट साइड ॾांहुं बि हिकु आहे। ऑक्सीजन जा हेॾां रिएक्टेंट साइड ॾांहुं एटम आहिनि 3, हिन पासे ॾांहुं ऑक्सीजन जा एटम आहिनि 4, यानी हेॾां रिएक्टेंट साइड ॾांहुं असांखे ऑक्सीजन वधाइणी पवंदी त जीअं हिननि जे बराबरि थिए। हाणे हिते ही हिकिड़ो त कोएफिशिएंट हिनखे आहे ई आहे, पोटेशियम नाइट्रेट खे हिकिड़ो कोएफिशिएंट आहे, असां इन जो हिकिड़ो कोएफिशिएंट वधाईंदासीं यानी 2 कंदासीं। सो असां हिन जे अॻियां कोएफिशिएंट लिखूं था पोटेशियम नाइट्रेट जो रिएक्टेंट साइड ॾांहुं 2 ऐं हेॾां बि बैलेंस करण जे लाइ असां हिननि खे बि 2 ॾियूं था, छो त पोटेशियम रिएक्टेंट ॾांहुं 2 थी वई त हेॾां बि असांखे पोटेशियम 2 करणी पवंदी, नाइट्रोजन होॾां 2 थी वई त हेॾां बि नाइट्रोजन 2 करणी पवंदी। हाणे असां ॻणियूं त असां वटि जेकी हेॾां वारा रिएक्टेंट साइड ॾांहुं जेकी एटम थियनि था पोटेशियम जा उहे बि 2 आहिनि, पोटेशियम जा एटम 2 थी विया, नाइट्रोजन जा एटम बि 2 थी विया, ऑक्सीजन जा एटम थी विया, 3 खे कंदासीं 2 सां ज़रब 2 × 6। हाणे हेॾां ॾिसो पोटेशियम जा 2, यानी होॾे बि पोटेशियम जा 2 बराबरि थी वियो, नाइट्रोजन जा 2, रिएक्टेंट ॾांहुं बि नाइट्रोजन जा 2 हुया, इहे बराबरि थी विया। ऑक्सीजन जा हे थिया 2 × 4 ऐं 2 एटम हे 4 ऐं 2 6 थी विया, हेॾे बि असां कयोसीं 2 × 6, यानी हीअ केमिकल इक्वेशन बैलेंस्ड आहे, इहा बिल्कुलु दुरुस्त आहे। टी असां वटि केमिकल इक्वेशन आहे जंहिंमें असां 1 मोल ऑफ कैल्शियम इज रिएक्टिंग विद 1 मोल ऑफ वाटर एंड 1 मोल ऑफ कैल्शियम हाइड्रोक्साइड एंड 1 मोल ऑफ मालिक्यूलर हाइड्रोजन इज प्रोड्यूस्ड। हाणे इन जो तव्हां ॾिसो त हेॾां कैल्शियम जो सिंबल निशानी सही लिखियल आहे, पाणी जो फार्मूलो बि सही आहे, कैल्शियम हाइड्रोक्साइड जो फार्मूलो बि ओके आहे, हाइड्रोजन बि मालिक्यूलर फॉर्म में लिखियल आहे, यानी सिंबल्स ऐं फार्मूला ओके आहिनि। हाणे ॾिसूं था त आंसर ॿिन्ही पासनि ॾे साॻा आहिनि, हेॾे कैल्शियम हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन आहे, हेॾे कैल्शियम ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन आहे, हीअ बि हाइड्रोजन आहे, यानी आंसर बि ॿिन्ही पासनि ॾे साॻा आहिनि। बाक़ी हुननि जो अंग ॾिसूं था असां त कैल्शियम हिकिड़ी आहे, हेॾां बि कैल्शियम हिकु आहे, हाइड्रोजन हिते 2 आहिनि त हिते हाइड्रोजन 2 हे आहिनि ऐं 2 हे आहिनि, 4 हाइड्रोजन आहिनि, ऑक्सीजन बि हिते 2 आहिनि त यानी ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन हिन पासे ॾे खुटनि थियूं, असां हिन पासे खे वधाईंदासीं। केमिकल इक्वेशन खे हेठि लाहे लिखियोसीं असां। हाणे असां रिएक्टेंट साइड ॾांहुं जेको पाणी आहे उनखे असां ॾियूं था 2H2O। हाणे ॻणे ॾिसूं त रिएक्टेंट साइड ॾांहुं कैल्शियम त साॻी हिकिड़ी आहे, हेॾां बि हिकिड़ी आहे, हाइड्रोजन थी वियूं 2 × 4, हे 2 हाइड्रोजन, हे 2 हाइड्रोजन 4, इहो ओके आहे। ऑक्सीजन हीअ ऐं हेॾां कोएफिशिएंट 2 अथसि, यानी ऑक्सीजन थी वियूं 2, हिते ऑक्सीजन हे ब्रैकेट खां ॿाहिरां 2 त इहो हिन जो बि आहे 2, हिन जो बि आहे 2, ऑक्सीजन हेॾां 2 आहिनि, ॿी का बि ऑक्सीजन कोन्हे का, यानी हाणे केमिकल इक्वेशन बराबरि आहे, कैल्शियम 1, हाइड्रोजन 4, ऑक्सीजन 2, कैल्शियम 1, ऑक्सीजन 2 ऐं हाइड्रोजन 4, हीअ असांजी केमिकल इक्वेशन बैलेंस्ड आहे। डी आहे असां वटि सोडियम बाइकार्बोनेट इज डीकम्पोज्ड sodium carbonate and 1 mole of water and 1 mole of carbon dioxide is produced। हाणे ॾिसूं था त हिन जो फार्मूलो सोडियम बाइकार्बोनेट जो सही लिखियल आहे, सोडियम कार्बोनेट जो बि सही आहे, पाणी जो बि सही आहे, कार्बन डाइऑक्साइड बि सही आहे, तंहिंजे करे फार्मूला ओके आहिनि। बाक़ी आंसर ॾिसूं था त हेॾे सोडियम हाइड्रोजन कार्बन ऐं ऑक्सीजन 4 हेॾे आंसर आहिनि, ॾिसूं त हेॾे साॻे क़िस्म जा आंसर आहिनि, सोडियम 1, कार्बन 2, ऑक्सीजन 3, हाइड्रोजन 4 ऐं हेॾे बि कार्बन ऑक्सीजन आहे, उहो असां हिते ॻणियोसीं, यानी हेॾे बि 4 आंसर आहिनि, हेॾे बि 4 आंसर आहिनि। बाक़ी ॾिसूं था असां
त इन्हनि खे छा इहे बैलेंस्ड आहिनि। त हिते असांजी नज़र थी पए त सोडियम 2 आहिनि पर हेॾे सोडियम 1 आहे। हाइड्रोजन हिते 1 आहे त हाइड्रोजन हेॾे 2 आहिनि। कार्बन हिते 1 आहे त हिते कार्बन 1 ऐं 2 आहिनि। हिते ऑक्सीजन 3 आहे त हिते ऑक्सीजन 3, हे 4, हे 5, 6 ऑक्सीजन आहिनि। तंहिंजे करे हेॾां वारो पासो खुटे थो। सोडियम में बि खुटे थो, कार्बन में बि खुटे थो, हाइड्रोजन में बि खुटे थो ऐं ऑक्सीजन में बि खुटे थो। हेॾां वारो पासो वधियल आहे, सो हिन पासे खे असां कोएफिशिएंट ॾेई वधाईंदासीं। इक्वेशन खे लाइ असां हेठि रखियोसीं। सोडियम बाइकार्बोनेट रिएक्टेंट साइड ॾांहुं हिकु त ऑलरेडी आहे, असां हिनखे हाणे कोएफिशिएंट 1 मां वधाए 2 था ॾियूं। हाणे असां हिनखे ॻणींदासीं एटमनि खे त छा उहे बराबरि आहिनि या असां वरी हेॾां वधायूं। सोडियम हेॾो 2 आहिनि, हेॾो सोडियम 2 आहिनि, हाइड्रोजन हेॾो 2 आहिनि। ही कोएफिशिएंट हिननि सभिनी ते लागू थींदो। हाइड्रोजन हेॾो 2 आहिनि, हाइड्रोजन हिते बि 2 आहिनि, हिन में बि कोन्हनि, हिन में बि कोन्हनि। कार्बन हिते थियूं 2 त कार्बन हिकिड़ी हीअ आहे ऐं हिकिड़ी कार्बन हीअ आहे, 2 थियूं। ऑक्सीजन जेको आहे 3 सबस्क्रिप्ट 2 सां ज़रब कंदासीं, 2 खां थी वियो 6। हिते ॾिसूं था 3 ऑक्सीजन हीअ, हिकिड़ी हीअ, 4, 2 हीअ, 6। यानी हाणे ॿिन्ही पासनि ॾे जेके असांजा आंसर आहिनि उन्हनि जा एटम ॿिन्ही पासनि ॾे बराबरि आहिनि। त हीअ केमिकल इक्वेशन असांजी बैलेंस थी वई। आख़िरी असां वटि केमिकल इक्वेशन आहे 1 मोल ऑफ कार्बन मोनोऑक्साइड रिएक्ट विद 1 मोल ऑफ मॉलिक्यूलर ऑक्सीजन एंड 1 मोल ऑफ कार्बन डाइऑक्साइड इज प्रोड्यूस्ड। ॾिसूं था फार्मूला ऐं निशानियूं सही लिखियल आहिनि। आंसर जेके आहिनि रिएक्टेंट साइड ॾांहुं कार्बन ऐं ऑक्सीजन आहिनि, हेॾो बि कार्बन ऐं ऑक्सीजन आहिनि। हाणे असां वटि वञी टियों स्टेप बचो त छा इन्हनि आंसरनि जा एटम हिक जेतिरा आहिनि। हेॾो 1 कार्बन आहे, हेॾो 1 कार्बन, हेॾो ऑक्सीजन 2 हे, 1 हे 3, पर ऑक्सीजन हेॾो आहे 2। इन जे करे असां छा कंदासीं, हिन पासे ॾे असां वधाईंदासीं। हाणे हिते केमिकल इक्वेशन जे लाइ रखियोसीं, हिन खे कोएफिशिएंट असां 2 ॾियूं था, छो त 1 हिते ऑलरेडी आहे, हिते ॾियूं था 2। हिन कार्बन डाइऑक्साइड जे अॻियां असां कोएफिशिएंट लिखूं था 2। हाणे ॻणियूं त हाणे असां वटि रिएक्टेंट प्रोडक्ट साइड ॾांहुं कार्बन थी वियो 2, पर हेॾो कार्बन आहे 1। ऑक्सीजन थी वियो 2 खां 4, ऑक्सीजन आहे हिते 3, 2 हे, 1 हे 3। इन जे करे असां छा कंदासीं, वरी हाणे कार्बन 2 ऐं ऑक्सीजन हिकिड़ी खुटे थी, त हिन कार्बन खे असां कोएफिशिएंट 2 ॾींदासीं त जीअं कार्बन होॾो खुटल आहे त हेॾो बराबरि थिए, ऑक्सीजन बि होॾो खुटल आहे त हीउ कोएफिशिएंट ऑक्सीजन खे बि वधाईंदो। हाणे घणे ॾिसूं असां त रिएक्टेंट साइड ॾांहुं कार्बन थी वियो हाणे 2, हे कार्बन 2 थी वियो, हिते कार्बन 2 ऑक्सीजन हे 2 ऐं हे 2 4, त ऑक्सीजन हेॾो 2 कोएफिशिएंट आहे, 2 सबस्क्रिप्ट आहे, त हिनखे ज़रब कंदासीं, 2 खां 4 ऑक्सीजन थी वियो। हाणे ॿिन्ही पासनि ॾे कार्बन बराबरि आहे, 2 एटम कार्बन जा हेॾो आहिनि, 2 हेॾो आहिनि। ऑक्सीजन जा हेॾो बि 4 आहिनि, हेॾो बि 4 आहिनि। हीअ असांजी केमिकल इक्वेशन बैलेंस्ड आहे। इन तरीक़े सां तव्हां पंहिंजे किताब में ॾिनल जेके कीमियाई मशकूं आहिनि उन्हनि खे बैलेंस कंदव ऐं बैलेंस लिखंदव। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।